अज एक नई पॉइंट से अवां जी खिदमत में हाज़िर थिया आहियूं। अवां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल अब्दुल वहाब कोरे जो। जेकॾहिं असांजी इहा कोशिश अवां खे पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल अब्दुल वहाब कोरे जो खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। तव्हांजी वॾी महिरबानी। साथियो, हिन क़िस्म जा नाला असां सिखी आया आहियूं, पोइ ते उनखे कीअं लिखिबो आहे, पर इन्हनि मां कुझु ॿिया नाला जॾहिं ठहनि त असांखे उन्हनि में लिखण में काफ़ी दुश्वारी थींदी आहे। सो अचो त इन्हनि खे सम्झूं ऐं इन्हनि खे लिखूं। हीउ नालो आहे अशरफ ऐं इन मां नालो ठहे थो वरी अशराफ, अनवर, अनवार, अफ़ज़ल, अफ़ज़ाल, अरहम, अरहाम, अतहर, अतहार। हाणे इन्हनि खे लिखण जो तरीक़ेकार छा आहे, अचो त इन्हनि खे सम्झो। हाणे हीउ जेको आहे अलिफ, अलिफ जे करे असां इंग्लिश में छा ॾींदा आहियूं, ए। ज़बर जे करे उहा ई ए अची वई। शीन जे करे एस, एश यूज़ कंदासीं ऐं रे जे करे आर ॾींदासीं, ज़बर जे करे ए ॾींदासीं ऐं फे जे करे एफ ॾींदासीं, अशरफ। पर इन मां जॾहिं हीउ नालो ठहे त उनखे कीअं लिखिणो आहे, हाणे हिन ते गौर ज़रूरु कजो। अलिफ जे करे असां ए ॾींदासीं, छो त अलिफ खे ज़बर आहे त उहा ई साॻी ए अची वई। शीन जे करे एस, एश यूज़ कंदासीं ऐं रे जे करे आर ॾींदासीं ऐं ज़बर जे करे असांखे ए ॾियणी आहे। हाणे इन्हनि में यादि रखिजो, जॾहिं इन में ही अलिफ वाधारो ॿियो अचे त पोइ उते तव्हांखे डबल ए ॾियणी पवंदी। इहा शइ यादि कजो ज़रूरु। फे जे करे एफ ॾींदासीं, अशराफ। हे जेको आहे उन अलिफ खे ज़ाहिर कंदो। हूअं पोइ ते असां सिखी आया आहियूं त आइन, अलिफ या ज़बर गॾु अचनि त हिकिड़ी ए ॾींदा आहियूं, पर हिन कंडीशन में यादि रखिजो जॾहिं बि अशरफ मां अशराफ ठहे त उते तव्हांखे डबल ए ॾियणी पवंदी। हीअ अनवर आहे, अनवर जे करे असां हीअं लिखंदा आहियूं, अलिफ जे करे ए ॾींदासीं, नून जे करे एन ॾींदासीं, वाव जे करे डब्ल्यू ॾींदासीं, ज़बर जे करे ए ॾींदासीं ऐं रे जे करे आर ॾींदासीं। पर अनवार जॾहिं लिखंदासीं हीअं लिखिबो, डबल ए सां। ही आहे अफ़ज़ल, ए एफ ज़ेड ए एल, अफ़ज़ल। पर जॾहिं असां अफ़ज़ाल लिखंदासीं, ए एफ ज़ेड डबल ए एल, अफ़ज़ाल। अरहम, पर जॾहिं असांखे अरहाम लिखणो पए त हीउ यादि रखिजो, अतहर। पर जॾहिं असांखे अतहार लिखणो पए त हीउ यादि रखिजो त हीअ ई हिकिड़ी नंढड़ी पॉइंट जंहिंमें काफ़ी माण्हू मसालनि में ईंदा आहिनि त हीअ बि अशरफ लिखंदा आहिनि त अशराफ खे बि हिकिड़ी ए सां लिखंदा आहिनि। सो इहा कोशिशि कजो जॾहिं बि नालो तव्हांखे अशरफ लिखणो हुजे उनजी हीअ कंडीशन आहे, ऐं जेकॾहिं तव्हांखे अशरफ मां अशराफ लिखणो पवे त हीअ आहे। सो उमेदु कयां थो अॼु जी हीअ नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। थैंक यू सो मच।